बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 13 दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे बहार जी मुंद। बैत आहे। पहिरें हिन बैत जूं लफ़्ज़ मानाऊं लिखंदासीं, उन खां पोइ सम्झाणियूं ऐं सवाल जवाब ऐं ॿिया जेके एक्सरसाइज़ आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सम्झाणियुनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे मोटी, माना वापसि अची। लफ़्ज़ आहे भेरा, यानी फेरा या घुमरा। लफ़्ज़ आहे वड़, माना महिरबानी या चङाई। लफ़्ज़ आहे जशन, माना ख़ुशियूं। लफ़्ज़ आहे निगाह, माना नज़र। लफ़्ज़ आहे बसंत, माना बहार जी मुंद। लफ़्ज़ आहे रुत, माना मौसम। लफ़्ज़ आहे लात, माना मिठो आवाज़ या पखी जो आवाज़। लफ़्ज़ आहे जगमग, माना रोशनी रौनक। लफ़्ज़ आहे गूंजार, माना गूंज। लफ़्ज़ आहे मेहर, माना बाझ। लफ़्ज़ आहे सबाझे, माना बाझारे। लफ़्ज़ आहे गुलिस्तान, माना बाग बाग़ीचा। लफ़्ज़ आहे गसन, माना रस्तन वाटुन। लफ़्ज़ आहे हैरत, माना अजब ताजुब। लफ़्ज़ आहे सरहाई, माना ख़ुशी राहत। लफ़्ज़ आहे वॾाई, माना साराह वाखाण। लफ़्ज़ आहे जान, माना ज़िंदगी। लफ़्ज़ आहे झिमकन, माना ख़ुशि थियनि। लफ़्ज़ आहे जझी, माना घणी। लफ़्ज़ आहे वाली, माना मालिक। जी दोस्तों, हाणे बैत जूं सम्झाणियूं लिखंदासीं। पहिरें 4 सेठी बैत खे पढ़ंदासीं। मोटी आई मुंद ते, वाह वाह रुत बहार। खिलियो गुल गुलाब जो, खिड़िया खटणहार। भेरा ॾेई भंवर कई, गुलनि मथां गूंजार। सबाझे सतार, वालीअ वॾो वड़ कयो। पहिरीं 4 सीटनि जी सम्झाणी। हिन शहर में शाइर भीरूमल ग़रीब चवे थो त बहार जी मुंद मोटी आई आहे। गुलाब जा गुल खिलिया बीठा आहिनि। भंवर गुलनि जे मथां फेरा ॾेई रहिया आहिनि। अल्लाह महिरबान वॾा अहसान कया आहिनि। बैत आई रुत बसंत जी, टारियूं सभु टिलनि। मोतियो चंबेली मोगरो, खिड़ियो सभु खिलनि। खैरू आह ख़ुशीअ में, टांगर था टिमकनि। झूलनि ऐं झिमकनि गुलड़ा गुलिस्तान में। सम्झाणी नंबर 2। हिन शहर में शाइर चवे थो त बहार जी मौसम आई आहे। टारियूं सभु लुॾी रहियूं आहिनि। मोतियो चंबेली ऐं सभु गुल खिली रहिया आहिनि। खैरू ख़ुशीअ में आहे। टांगर टमके रहिया आहिनि। बाग़नि में गुलनि जूं बहारियूं आहिनि। बैत आई रुत बसंत जी, पखी लात लवनि। पोपट मथां गुलनि जे, रांदियूं रूंदियूं कनि। जझी मखियुनि मेड़ी, माखी माना रन। जशन कया जीतनि, जा आई मुंद बहार जी। सम्झाणी। हिन शहर में शाइर चवे थो त बहार जी मौसम आई आहे। पखी ॿोलियूं ॿोले रहिया आहिनि। गुलनि जे मथां
पोपट रांदि करे रहिया आहिनि। माखीअ जी मखियुनि मानारनि में घणी माखी गॾु कई आहे। बहार जी मौसम ईंदे ई जीत ख़ुशियूं करे रहिया आहिनि। बैत आई रुत बसंत जी जगमग में झंगनि पन पुराणा केतिरा छिॼियो सभु छणनि जे वण पारे साड़िया से अॼु साहु खणनि झलियो ॿूर वणनि ॾिसो कम करीम जा। सम्झाणी। हिन शहर में शाइर चवे थो त बहार जी मौसम आई आहे जंहिंमें गुलज़ारी लॻी वई आहे। पुराणा पन छणी रहिया आहिनि। जेके वण पारे साड़िया हुआ उहे साह खणी रहिया आहिनि। अल्लाह ताला जा अहसान ॾिसो त हाणे वणनि ॿूर झलियो आहे। बैत भली रुत बसंत जी जंहिंमें सरहाई भलो धणी पाण आहे जो करे भलाई करियां तंहिं क़ादिर जी केॾी वॾाई साईं सदाई करे मेहर मिड़नि ते। सम्झाणी। हिन शहर में शाइर चवे थो त बहार जी मौसम में ख़ुशियूं ई ख़ुशियूं आहिनि। अल्लाह ताला वॾो महिरबान आहे जेको भलायूं करे थो। उन अल्लाह जी केतिरी वाखाण करियूं। अल्लाह ताला शाल सभिनी ते महिरबानी करे। मश्क। अलफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों आहे हिननि बैतनि मां अव्हांखे कहिड़ो बैत वधीक पसंदि आहे। जवाब। हिननि बैतनि मां असांखे ही बैत वधीक पसंदि आहे। भली रुत बसंत जी जंहिंमें सरहाई भलो धणी पाण आहे जो करे भलाई करियां तंहिं क़ादिर जी केॾी वॾाई साईं सदाई करे मेहर मिड़नि ते। सवाल नंबर ॿियो अव्हांखे इहो बैत छो थो वणे। जवाब। इहो बैत असांखे इन करे वणे थो जो इन बैत में शाइर अल्लाह ताला जी महिरबानियुनि उन जी घणी वॾाई बयानु करण ऐं वाखाण बयानु करण ते उभारे रहियो आहे। आख़िर में दुआ घुरंदे शाइर फरमाए थो त अल्लाह ताला शाल सभिनी ते महिरबानी करे। सवाल नंबर टियों शाइर बैत में कहिड़नि कहिड़नि गुलनि जो ज़िक्र कयो आहे। जवाब। शाइर बैत में हेठनि गुलनि जो ज़िक्र कयो आहे। गुलाब मोतियो चंबेली मुगरो खटणहार। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना ॿुधायो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि रुत गुंजार वाली सबाझे गुलिस्तान मेहर। जी दोस्तों हाणे लफ़्ज़ उन्हनि जो मानाऊं ऐं उन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे रुत। रुत माना मौसम। जुमले में इस्तेमालु कंदासीं बहार जी रुत में वणनि ते नवां पन ईंदा आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे वाली। वाली माना मालिक। जुमिलो लिखंदासीं असांजे मथां वालीअ वॾी महिरबानी कई आहे। पोइ लफ़्ज़ आहे सबाझे माना ॿाझारे। जुमिलो लिखंदासीं असां जे मथां सबाझे सतार वॾी महिरबानी कई आहे। पोइ लफ़्ज़ आहे गुलिस्तान माना बाग़ बाग़ीचा। जुमिलो लिखंदासीं ॿारड़ा गुलिस्तान में
झूला झूले रहिया आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे मेहर, मेहर वञा, महिरबानी या ॿाछ। जुमिलो लिखंदासीं, अल्लाह ताला हमेशह असां सभिनी ते मेहर करे, आमीन। जीम, दुरुस्त जवाब ते टिक यानी सही निशान लॻायो। हिन बैत में शाइर कहिड़ीअ मुंद जो ज़िक्र कयो आहे? हाणे मुंदनि जा नाला आहिनि ऊन्हारो, सरउ, बहार, सियारो। कहिड़े मुंद जी ज़िक्र आहे हिन बैत में? हिन बैत में बसंत जी ज़िक्र आहे। बसंत माना बहार। त हाणे असां बहार ते टिक कंदासीं। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा हम आवाज़ लफ़्ज़ लिखो। हाणे लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जा हम आवाज़ लिखंदासीं। लफ़्ज़ आहे बहार, हम आवाज़ खटणहार। गुंजार, हम आवाज़ सतार। टिलन, हम आवाज़ खिलन। लफ़्ज़ आहे छणन, हम आवाज़ खणन। लफ़्ज़ आहे सरहाई, हम आवाज़ भलाई। वाव, हेठि ॾिनल जुमलनि में बीहक जूं निशानियूं लॻायो। बीहक जूं निशानियूं लॻाईंदासीं, मतिलबु कामा, सवाली निशान या फुल स्टॉप वग़ैरह जेके आहिनि उहे निशानियूं, मुख़्तलिफ़ निशानियूं आहिनि, उहे हिननि जुमलनि में लॻाईंदासीं। पहिरियों जुमिलो आहे, वणनि ॿूटनि पखियुनि जानवरनि ऐं इंसाननि लाइ पाणी तमामु ज़रूरी आहे। हिन में को बि कामा, फुल स्टॉप ऐं ॿी का बि निशानी कान्हे। इन्हनि खे निशानियूं ॾियणियूं आहिनि। हाणे पहिरियों वणनि कामा, ॿूटनि कामा, पखियुनि कामा, जानवरनि ऐं इंसाननि लाइ पाणी तमामु ज़रूरी आहे, फुल स्टॉप। ॿियो जुमिलो आहे, बहार जी मुंद सभिनी मुंदनि खां भली ऐं वणंदड़ आहे। त हाणे हिन में बि बीहक जूं निशानियूं असां लॻाईंदासीं। बहार जी मुंद, हिते कामा, सभिनी मुंदनि खां भली ऐं वणंदड़ आहे, फुल स्टॉप। टियों जुमिलो आहे, बाग़ मां गुल छो पटी थो। हाणे हिन खे बीहक जी निशानियूं लॻाईंदासीं। कहिड़ी निशानी लॻाईंदासीं दोस्तो? हीउ सवाली जुमिलो आहे। बाग़ मां गुल छो माना सवाली जुमिलो थी वियो, त माना हिन खे छो आहे, त माना हिन में हाणे असां सवाली निशान लॻाईंदासीं। हीउ सवाली जुमिलो थी वियो। ज़े बेशुमार ऐं बेहद लफ़्ज़नि में बे अॻियाड़ीअ तौरु इस्तेमालु थियल आहे। अवी बे अॻियाड़ीअ वारा के बे 4 लफ़्ज़ ॿुधायो। जी दोस्तो, हाणे बे अॻियाड़ीअ में लॻाए लफ़्ज़ ठाहींदासीं। बेदीन, बेपितो, बेनिमाज़ी, बेअकुल।